वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करण न विसारींदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾसे रही आहियां मिक्स सब्ज़ीअ लाइ मूंखे खपंदी आहे गोभी, तक़रीबन 3 पाव गोभी आहे, किलो न आहे मुंहिंजी, पर तव्हां किलो वठो वरी मां अधु त निकिरी थो वञे। 3 पाव गोभी आहे ऐं हिकिड़ी गठी जेको आहे सो इहो हुरबे या मेथी उन जी आई। ॾिसो मूं हिन जा सिर्फ़ु पन पटे ऐं धोई साफ़ु करे रखी आहे। धोअण लाज़मी आहे हिनखे 2-3 दफ़ा, छो त हिन में ॾाढी मिटी हूंदी आहे। ऐं मटर, ही पटाटा, टमाटो हिकिड़ो आहे नॉर्मल, 2 नंढियूं गजरूं आहिनि, बसर, थूम, अदरक ऐं अछो जीरो। ऐं हेॾा मूं पंहिंजो तेल रखियो आहे गरम थियण लाइ। हाणे मां हिन में विझंदसि बसर। मूंखे बसर फुल फ्राई न आहिनि करणा। एतिरा जो हिननि जो सिर्फ़ु पाणी ख़तमु थी वञे। ऐं बसर बि जेको आहे सो वॾो न आहे तमामु, सब्ज़ीअ में एॾे बसर जी ज़रूरत कोन्हे, नॉर्मल आहे हिकिड़ो नंढो बसर। तव्हां ॾिसी सघो था त हिन जा केतिरा पीस आहिनि। त नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजा बसर पका न आहिनि, पर हिननि जो पाणी जेको आहे सो ख़तमु थी वियो आहे। हाणे मां हिन में विझंदसि अछो जीरो, हिकिड़ो चमचो आहे नंढो खाइण इन वारो, चांहि वारो चमचो। थोरो हिनखे भुञंदसि मां। हाणे हिन में विझंदसि मां थूम अदरक, इहो हिकिड़ो वॾो चमचो खाइण वारो आहे थूम अदरक जो। हाणे हिन में मां विझंदसि इहा मेथी। मैंने हिन में टमाटा या को मसालो न विधो आहे, त हिन मेथीअ खे मां थोरो भुञी हाणे मां हिन में विझंदसि पंहिंजा टमाटा। त नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजा टमाटा बि हिन में भुॼी चुका आहिनि। हाणे मां हिन में विझंदसि, हिन भाॼीअ में घणनि मसालनि जी ज़रूरत ई न आहे, छो त हीअ सब्ज़ी आहे, गोश्त न आहे। 2 चमचा भरे मूं पीठल मिर्च विधा आहिनि, अधु चमचो हेड्र विधी आहे, 1 चमचो लूणु विधो आहे। लूणु पोइ चखी सघिजे थो। त नाज़रीन ही मुंहिंजा मसाला बि भुॼी चुका आहिनि, जेको मूं हिन में लूणु मिर्च हल्दी विधी। हाणे मां हिन में विझंदसि मटर। अच्छा, मटर मूं छिलकनि समेत पाउ घुराया हुआ, उन मां ही हेतिरा निकिता आहिनि। जेकॾहिं तव्हांजी वधीक भाॼी आहे त तव्हां 1 किलो घुरायो, एतिरी भाॼी आहे त पाउ काफ़ी आहिनि। त ही मटर हिन में मां विझंदसि, मुंहिंजूं गजरूं आहिनि 2 नंढियूं नॉर्मल, वॾियूं न आहिनि। ही तक़रीबन 1.5 पाव पटाटा आहिनि ऐं हीअ गोभी। हिननि खे मां थोरो हल्को भुञंदसि। अञा मूं हिन में धाणा मिर्च न शामिल कया आहिनि। ये सफ़ा ॻारे न आहे छॾणी, छो त मिक्स सब्ज़ी आहे, सफ़ा ॻारे न आहे छॾणी। थोरी थोरी इहा जेको आहे नरम बि थी वञे, पची बि वञे ऐं थोरी खड़ी खड़ी बि हुजे।
त नाज़रीन हिनखे मूं थोरो भुॻो आहे, हिनखे अञा मां 5 मिंट खनि ढक ॾींदसि। इहो गोभी पंहिंजो जेको पाणी छॾी ॾिया उन में भुञी पोइ मां हिन में बिल्कुलु थोरो पाणी विझंदसि एंड में। त नाज़रीन हिनखे मूं 5 मिंट सिर्फ़ु ढके रखियो त जीअं इहो पंहिंजो पाणे गोभी छॾी ॾिया ऐं थोरो भुञणु गोभी पटाटा न हिननि जो लाज़मी हूंदो आहे, भुञण खां सवाइ हिननि में मज़ो ई न थींदो उहो। ऐं हाणे मां हिन में विझंदसि पाणी, हेतिरो पाणी 2 गिलास पाणी आहे बसि, हिन खां वधीक न, अञा बि घटि, त जीअं असांजी भाॼी ॻरी जेको आहे न वञे, हेतिरो पाणी काफ़ी अथसि। ऐं मां हिनखे हल्की बाहि ते रखंदसि त जीअं सिर्फ़ु पची वञे। तक़रीबन 10 खां 15 मिंट हिनखे लॻंदा हाणे पचण में। त नाज़रीन हीअ ॾिसो मुंहिंजी मिक्स सब्ज़ी बिल्कुलु तयारु आहे। मूं हिनखे न गॾायो आहे न कुझु, सिर्फ़ु पाणी विझी रखियो आहे। ऐं हीअ ॾिसो हिनखे घणी गॾाइण जी ज़रूरत कोन्हे, हिन में तक़रीबन सभु शयूं साबित ई हूंदियूं, उन मां तव्हांखे कढी ॾेखारियां थी। त नाज़रीन हीअ मुंहिंजी मिक्स सब्ज़ी बिल्कुलु तयारु आहे। उमेद आहे त तव्हांखे पसंदि ईंदी, ज़रूरु ट्राए कजो। अगरि तव्हांखे पसंदि अचे त शेयर कजो पंहिंजे दोस्तनि में, दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।